6 डिसंबर सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि बिरादरनि शहरनि पारां अलॻि अलॻि रैलियूं कढी सकाफ़त ऐं धरती सां मुहबत जो इज़हार कयो वियो। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां ज़िलई अॻवान हयात तुनियो, शबीर मक्सी, इमदाद शुमरो, रशीद मक्सी ऐं ॿियनि जी अॻवानी में सकाफ़ती रैली कढी वई, जॾहिं त सिंध यूनाइटेड पार्टी पारां ज़िलई अॻवान हाकिम मस्तोई, पीर बख्श भट्टी, हमल खान खुश्क, अलादाद खुश्क ऐं ॿियनि जी अॻवानी में दोलन शरनाइन ते रैली कढी वई। होॾां जीअं सिंध क़ौमी महाज़ बशीर खान ग्रुप पारां आगा कालानी, इसरार सुमरो, नौशाद सुमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सकाफ़ती रैली कढी, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी प्रेस क्लब शदात कोट पहुती। ॿिए पासे सीलरा नौजवान इत्तेहाद पारां ख़ालिद सीलरो, ज़ुल्फ़कार सीलरो ऐं ॿियनि जी अॻवानी में ॻोठ वॾा सीलरा खां रैली कढी वई, जेका बि शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करण बाद प्रेस क्लब खां निकितल मरकज़ी रैली में शरीक थी। ॿिए पासे गरीबाबाद नौजवान इत्तेहाद पारां ज़ुल्फ़कार मीरजत, आसिफ़ ख़ासकेली, मंसूर अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई, जेका बि शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि जो गश्त करे प्रेस क्लब खां निकिरंदड़ मरकज़ी रैली में शरीक थी। होॾां प्रेस क्लब शदात कोट खां मरकज़ी रैली कढी वई, जंहिंमें शरीक माण्हुनि दोलन शरनाइन ऐं क़ौमी गीतनि ते झुमरियूं हणंदा मेन कोटू मोटू चौक ते पहुता, जिते शरीक माण्हुनि भाई साहब शदात कोट सां ॻाल्हाईंदे पंहिंजी सकाफ़त ऐं धरती सां मुहबत जे इज़हार तौरु चयो आहे त अॼु ईद जी समा आहे। मां सम्झां थो त मीडिया जे दोस्तनि खे असीं मुबारकबाद ॾियूं था त अॼु सिंध गुलदस्ते जी गॾु आहे, छो त रंग नसल ज़ात खां बालातर थी करे सभु गॾु थिया आहिनि, न त पंहिंजियूं दुश्मनियूं ॾिसनि था। सिंधी माण्हुनि जो आजबो बि चवंदासीं। अॼु असांखे फ़ख़ुरु आहे त अॼु शहदाद कोट जो अवाम, शहदाद कोट जा सिंधी माण्हू रोडनि ते निकिरी पिया आहिनि। असांखे फ़ख़ुरु आहे त अॼु असां पंहिंजी सिंधी जोश ऐं जज़्बे सां कोटू मोटू चौक ते पहुची दुनिया खे मैसेज ॾियणु चाहियूं था त सिंधी हिकु पुरअमन क़ौम आहे ऐं अमन पसंदि क़ौम आहे ऐं अमन सां रहणु चाहियूं था। ये धरती जो वजूद 5000 साल भाई साहब शदात कोट जे सॾ ते प्रेस क्लब शदात कोट खां कोटू मोटू चौक ते हज़ारनि जी तादाद में अॼु माण्हू निकिता आहिनि पंहिंजो वतन बचाइण लाइ, पंहिंजी धरती बचाइण जे लाइ, पंहिंजा ॿेट बचाइण। सिंध जो सकाफ़ती ॾियारो आहे, तमामु जोश जज़्बे ऐं ख़ुरोश सां मल्हायो वियो आहे। हिकु सिंध में नई लहर जेको आहे पैदा थी वई आहे। हर तरफ़ जीअं सिंध जा नारा आहिनि, जेको आहे तमामु बहितरीनु असां आहियूं। असीं अमन पसंदि माण्हू आहियूं ऐं हिन मीडिया जे थ्रू असां इहो पैगाम पहुचाइण था चाहियूं सॼे पाकिस्तान खे, रहंदड़ सभिनी क़ौमुनि खे, त असीं अमन पसंदि आहियूं ऐं अमन सां रहण था चाहियूं ऐं सॼे पाकिस्तान में आहियूं। ऐं अॼु असांजे लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। माशाअल्लाह सतरंगी जेको आहे त माना रंग लॻा पिया आहिनि, जाॾे काॾे टोपियूं, अजरक ऐं सभु जेके बि असांजा दोस्त आहिनि तमामु माना अॼोके ॾींहं खे तमामु ख़ुशी सां सेलिब्रेट। सिंध अमन जी धरती आहे, असीं सभु अमन पसंदि आहियूं ऐं असीं पंहिंजे अमन ऐं मुहबत ऐं प्यार जो पैगाम पूरी दुनिया में हमेशह वधाईंदा रहंदासीं ऐं पंहिंजी सिंधी क़ौम सां गॾु आहियूं। शुक्रिया। सकाफ़त जो असांजी टोपी अजरक शान आहे सिंधी जो, मान असांखे वॾी ख़ुशी थी आहे। असां भाइरनि सां असांजा पहिरियां दोस्त आया आहिनि, पाण मिलिया आहियूं, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। जो सबूत ॾेई दुनिया खे ॿुधायो आहे त सिंधी पंहिंजे टोपी ऐं अजरक सां मुहबत कनि था ऐं असांखे सिंधी हुजण ते नाज़ आहे। हिननि जो चवणो हो त सिंध जी सकाफ़त 5000 साल पुराणी आहे। हिननि जो पंहिंजी सकाफ़त सां बेइंतहा प्यार ऐं मुहबत आहे। साथी रिपोर्टर गुलाम अली बिरोही सां गॾु शाहिद अवान, वॉइस ऑफ शदात कोट।